सकाफ़त खाते हर कंहिं अदीब फ़नकार लेखक शाइर जी मदद कंदो रहंदो आहे। हैदराबाद जी सब्ज़ मंडी ते रहंदड़ हिकु नयूं बंदर मिठड़ी आवाज़ जी मलका शबनम सैर जेका हिकु ग़रीब ख़ानदान सां तअल्लुक़ रखे थी, उन जी मदद सकाफ़त खातो कॾहिं कंदो। शमशाद न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिन चयो, मां कोरोना वायरस जी वजह सां केतिरनि ई महीननि खां बेरोज़गारी जो शिकार बणिजी वई आहियां ऐं फाका कशी जी ज़िंदगी बसर करे रही आहियां। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो, मुंहिंजो गुज़र सफ़र हिन ई फ़न ते आहे। जॾहिं इहो बंदि आहे त मां हींअर ॾाढे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहियां। हिन चयो, मां सकाफ़त खाते जे नंढे वॾे ऑफिसर खे हथ ॿधी मदद घुरां थी। ख़ुदारा मुंहिंजी मदद करियो। हिन चयो, असां एमरजेंसी जा पैसा बि सभिनी खे मिलिया आहिनि, पर उन्हनि बि मूं मिसकिन फ़नकारां खे नाअहल क़रार ॾेई छॾियो आहे। हिन चयो, मां सिंध जे वज़ीर आला मुराद अली शाह ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील थी कयां त ख़ुदारा मुंहिंजी मदद करियो। पोइ उभारी सिज अवल ॾींहुं तव्हांजी पंहिंजी सिंगर शबनम सेहर। हिन मौसीक़ी जी दुनिया में नंढड़ा फ़नकार आहियूं। जीअं त ही बवा हली रही आहे कोरोना वायरस, जंहिंजी वजह सां असां 4 महीननि खां बेरोज़गार ऐं बदहाली जो शिकार आहियूं। निहायती शुक्रगुज़ार आहियूं सकाफ़त खाते जा, जन सभिनी फ़नकारनि जी सार लधी, मगर असां खे न हुकूमत कुझु ॾिनो आहे ऐं न वरी सकाफ़त खाते का सार लधी। बग़ैर वज़ीफ़नि वारनि फ़नकारनि खे भी 15-15 हज़ार मिलिया आहिनि। असांखे न एहसास प्रोग्राम जा पैसा मिलिया आहिनि ऐं न वरी सकाफ़त खाते खां। मां अपील थी कयां सकाफ़त खाते वारनि खे ऐं वज़ीर आला खे त असां नंढड़नि फ़नकारनि जी का सार लधी वञे। महिरबानी करे असां सभिनी फ़नकारनि जी ऐं साज़ींदनि जी सार लहो। सिक सोज़ में दिल साड़े मोहब्बत जा के मच ॿारे, का सार त लहबिया, का सार त लहबिया, का सार त लहबिया।